पर सूबनि जी इहा ख़ुशी ऐं ख़ुशहाली इहा ताक़तवर माण्हुनि खां पसंदि न आई। उन्हनि जे करे 1991 खां पोइ इहो मामिलो हलंदो रहियो ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी जेका 1996 में हुकूमत ख़तमु कई हुई, उन खां पोइ मेराज ख़ालिद निगरान वज़ीर आज़म थियो ऐं उन वटि ख़ज़ाने जी वज़ारत हुई। उन हिकिड़ो मशीर मुक़ररु कयो शाहिद जावेद बरकी, उन खे NFC जे हवाले सां गौर करण जो चयो वियो। उन ई जवान अहिड़ी रिपोर्ट ठाही जंहिंमें उहा ई रड़ हुजे त वफ़ाक़ जा ख़र्च वधी विया आहिनि, दिफ़ाई ख़र्च लाइ पैसो न आहे, कर्ज़ चढ़ी वियो आहे। यानी जेको हाणे ई रिंगट पियो ॻाइजे उहो ई साॻियो रिंगट हुन ॻायो। हुन अहिड़ी रिपोर्ट ठाही, उन रिपोर्ट जे बुनियाद ते जेको निगरान हुकूमत पैकेज ॾिनो या जेको ड्राफ्ट ठाहियो या जेको क़ाबिल अमल कयो जेको बिल्कुलु गैर क़ानूनी आहे। यानी निगरान वज़ीर आज़म खे या निगरान हुकूमत खे इहो इख़्तियार न आहे, पर उन्हनि जेको सूबनि खे एॾो कटायो जो उन खां पोइ सूबा कॾहिं सुधरी न सघिया। सूबनि खे जो हिसो 80% हो उनखे 42.5% कटणी, उहो हिसो वञी 37% जो बीहारे वियो। वफ़ाक़ जंहिंजो हिसो 20% हो उन जो 42% रक़म वधाए 62.5% हिसो कयो वियो। पूल मुख़्तसिर हिसो घटिजी वियो सूबनि जो ऐं वफ़ाक़ जो हिसो वधी वियो। इहा जेका इहो ज़ुल्म थियो हो 1997 में।